हिते अफ़सोसनाक ख़बर आहे। अवां सां शेयर करियूं पिया काज़ी अहमद खां। नवाब वली मोहम्मद स्टाफ ते मोटरसाइकिल जी टक्कर में हिकु ॼणो फ़ौत थी वियो आहे। हादसे सबबि हारून रिंद ज़ख़्मी थियो। खेसि अस्पताल मुंतक़िल कयो वियो, जिथे हुन दम धणीअ हवाले कयो। अवां खे आगाह कयूं पिया, जंहिंखे ज़रूरी कार्रवाई बाद फ़ौती जो मर्द वारसनि हवाले कयो वियो आहे। ख़बर अवां सां शेयर करियूं पिया काज़ी अहमद खां। नवाब वली मोहम्मद स्टाफ ते मोटरसाइकिल जी टक्कर में हिकु ॼणो फ़ौत थी वियो आहे। हादसे सबबि हारून रिंद ज़ख़्मी थियो। खेसि अस्पताल मुंतक़िल कयो वियो, जिथे हुन दम धणीअ हवाले कयो। ज़रूरी कार्रवाई बाद फ़ौती जो मर्द वारसनि हवाले कयो वियो। मर्द घर पहुचाइण ते घर में सोग वारी सूरत हाल छाइजी वई। अवां खे आगाह कयूं पिया काज़ी अहमद खां। नवाब वली मोहम्मद स्टाफ ते मोटरसाइकिल जी टक्कर में हिकु ॼणो फ़ौत थी वियो। हादसे सबबि हारून रिंद ज़ख़्मी थियो। खेसि अस्पताल मुंतक़िल कयो वियो, जिथे हुन दम धणीअ हवाले कयो। ज़रूरी कार्रवाई बाद फ़ौती जो मर्द वारसनि हवाले कयो वियो। मर्द घर पहुचाइण ते सोग वारी सूरत हाल छाइजी वई। अवां खे आगाह कयूं पिया काज़ी अहमद खां। नवाब वली मोहम्मद स्टाफ ते मोटरसाइकिल जी टक्कर में हिकु ॼणो फ़ौत थी वियो। हादसे सबबि हारून रिंद ज़ख़्मी थियो हो। खेसि अस्पताल मुंतक़िल कयो, जिथे हुन दम धणीअ हवाले कयो। ज़रूरी कार्रवाई बाद फ़ौती जो मर्द वारसनि हवाले कयो वियो। मर्द घर पहुचाइण ते सोग वारी सूरत हाल छाइजी वई। ख़बर अवां सां शेयर करियूं पिया काज़ी अहमद खां। नवाब वली मोहम्मद स्टाफ ते मोटरसाइकिल जी टक्कर में हिकु ॼणो फ़ौत थी वियो। हादसे सबबि हारून रिंद ज़ख़्मी थियो हो। खेसि अस्पताल मुंतक़िल कयो वियो, जिथे हुन दम धणीअ हवाले कयो। ज़रूरी कार्रवाई बाद फ़ौती जो मर्द वारसनि हवाले कयो वियो। मर्द घर पहुचाइण ते सोग वारी सूरत हाल छाइजी वई। इन हवाले सां वधीक अपडेट मालूम कंदासीं। ज़ुल्फ़कार टांवरी लाइन ते मौजूद आहे। जी ज़ुल्फ़कार, आगाह कजो। जी, तव्हांखे ॿुधाइणो त काज़ी अहमद जे नवाब वली मोहम्मद स्टाफ ते तेज़ रफ़्तार गाड़ी जो मोटरसाइकिल खे टक्कर, जंहिंजे नतीजे मोटरसाइकिल सवार जेको शरीर ज़ख़्मी थी पियो, जंहिंखे गणती जोगी हालत में काज़ी अहमद अस्पताल मुंतक़िल कयो वियो, जिते ज़ख़्मनि जा सूरनि सां फ़ौत थी वियो। फ़ौती जो जेको लाश आहे ज़रूरी कार्रवाई बाद वारसनि हवाले कयो वियो आहे। जी, लाश घर पहुचण ते कोराम अची वियो। जी, ठीकु आहे ज़ुल्फ़कार, अवां जी महिरबानी।